हिन वीडियो में मां फोकस करणु चाहियां थो पोलिनोमियल्स में जंहिंजो लीडिंग कोफिशिएंट 1 या -1 न आहे। असां जेके हुन में ॾिसी आया आहियूं हिन महिल ताईं पोलिनोमियल्स उहे 1 या -1 हुया। हाणे जेको असां ॾिसंदासीं, ॾिसो मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो पोलिनोमियल आहे 4x² ठीकु आहे जोड़ 25x कट जा 21 ठीकु आहे। हाणे ॾिसो असां हिन खां अॻु में 1 या -1 हुयो x² सां गॾु ज़रब थियल, हाणे असां वटि अचानक सां 4 मिली वियो आहे। हाणे असां इन जे लाइ हिकिड़ो नयो तरीक़ेकार सां सिखंदासीं जंहिंखे चइबो आहे फैक्टर्स बाय ग्रुपिंग। हाणे इहो तरीक़ेकार काफ़ी इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे, ऐं इन तरीक़ेकार सां असांखे रिज़ल्ट बि मिलंदो आहे। जेसीं ताईं असां क्वाड्रेटिक फार्मूलो नथा सिखूं तेसीं ताईं इहो तरीक़ो काफ़ी इस्तेमालु थींदो पियो आहे। हाणे हिन टेक्निक खे इस्तेमालु करण तव्हांखे तरीक़ो सेखारींदुसि, ठीकु आहे, पोइ तव्हांखे एंड में ॿुधाईंदुसि त इहो कमु करे छो थो। हाणे तरीक़ेकार कीअं आहे कि असांखे 2 नंबर अहिड़ा खपनि जंहिंजी ज़रब असांखे 4 ज़रबिया कट जे 21 बराबरि अचे, यानी -21 जे बराबरि अचे। ऐं 4 खे ज़रब ॾियूं अगरि -21 सां, असांखे 2 अहिड़ा अंग खपनि जेके इन्हनि जे बराबरि अचे। हाणे मिसाल 2 अंग था खणूं त a ज़रबिया b। हाणे a खे ज़रब ॾींदासीं b सां, इहो बराबरि हुजणु खपे 4 ज़रब कट -21 जे, ठीकु आहे। हाणे इहे असांखे 2 अंग खपनि। 4 ज़रब -21 अचे थो -84। हाणे उन खां पोइ हाणे चऊं था a जेको जोड़ b कंदासीं उहो हे अचणु खपे विचों वारो अंग 25, ठीकु आहे। अगरि इहो हिते माइनस जो 25 ॾियां त असां माइनस जो 25 लिखूं आहे, ठीकु आहे, त a जोड़ b अची वेंदो 25। हाणे ॾिसो हे 4 हिते पियो आहे, 4 असां वटि अची वियो, 21 असां वटि माइनस जा हिते पिया आहिनि, माइनस जा 21 हिते अची विया, ऐं हे 25 असां वटि जेके पिया आहिनि हे असां वटि हे 25 बि अची विया। ॿ कहिड़ा अंग हूंदा जेको असांखे जोड़ करे 25 ॾींदा, ऐं उन्हनि लाइ असां फैक्टर ॾिसंदासीं -84 जा। -84 जा 2 फैक्टर असां वटि साम्हूं पिया आहिनि, हिकु 4 हिकु 21। हाणे इहे ॿिन्ही खे जोड़ करिणो आहे ऐं असांखे जवाबु खपे 25, ठीकु आहे। पर इहे पाण में कट बि थींदा, छो जो हिकिड़ो नेगेटिव जो अंग आहे। तव्हां ॾिसो अगरि 21 असां पॉज़िटिव खणूं ऐं 4 नेगेटिव खणूं त असां वटि जवाबु मिले थो 17, असांखे 25 नथो मिले। इहे ॿई असांजा त कम जा आहिनि कोन, ठीकु आहे। इन करे असांखे इन ते मालूमात खे इन खे ॾिसणो आहे। ऐं पहिरियों असां ॾिसो कि 1 ऐं 84, हाणे 1 ऐं 84 1 ज़रबिया 84 थिए थो, पर हिक ॿिए खां इलाही परे आहिनि। हिकिड़ो नेगेटिव बि थींदो त असांखे जवाबु न ईंदो। उन खां पोइ अचे थो असां 2 मिसाल 3 खां अॻु में असां 2 था कयूं त 2 ज़रबिया 42 अची वेंदो असां वटि 84। हाणे इहे बि ॿई हिक ॿिए खां काफ़ी परे आहिनि, छो ॿिन्ही खे जोड़ करिणो या कट करिणो आहे न, ठीकु आहे। इहे बि हिक ॿिए खां काफ़ी परे आहिनि, इहे बि कम जा न आहिनि। उन खां पोइ अचे थो 3। हाणे 3 84 खे वंड करे थो, ॾिसो हिन खे वंड कराए ॾिसूं था। पहिरियों 3 84 खे वंड करे थो, नथो करे। हाणे 84 खे असां वंड कराईंदा 3 सां, 3 खे ज़रब ॾींदासीं 2 सां त जवाबु अची वेंदो असांखे 6। 8 मां 6 कटियो 2, 4 हेठि लाहींदासीं, ठीकु आहे। 24 8 जी टेबल लॻंदी आहे, 24 ते खोड़ो लॻंदो आहे, त हाणे हे असां वटि मिली वियो 28, ठीकु आहे। असांखे छा मिलियो 28। हाणे ॾिसो हे दिलचस्प आहे काफ़ी अंग, छो अगरि ॾिसो कि 3 जो जेको हे आहे इन खे मां नेगेटिव रखां ऐं 28 पॉज़िटिव रखां त इन ॿिन्ही खे जोड़ कंदमि त असांखे 25 मिली वेंदो, त असांखे इहे ॿई अंग मिली विया। हाणे मां छा कंदुसि, हाणे इहे असांजे ॿई कम जा अंग आहिनि, ठीकु आहे। नेगेटिव जो 3 ऐं 28 पॉज़िटिव जो। हाणे असांखे ॿई अंग त मिली विया। हाणे इहो एतिरो सिंपल न आहे, छो जो असां अॻु में जेको लीडिंग कोफिशिएंट हूंदो उहो 1 या -1 हूंदो x² सां गॾु, ठीकु आहे। हाणे 4 आहे। हाणे असां छा कंदासीं, जेको विचों टर्म आहे, विचों हिसो आहे 25x, इन खे असां विरहाईंदासीं 2 हिसनि में। ऐं कीअं विरहाईंदासीं, हिकु हिसो रखंदासीं असां, ॾिसो कीअं था कयूं, जोड़ प्लस जो 28x, उन मां कट कंदासीं 3x। असां हिन 25 खे विरहायोसीं हिन में, हाणे हे ॿई मिली करे असां वटि 25 ठाहिनि था, 25x, ठीकु आहे। ऐं माइनस जो 21 असां वटि पियो हुयो, 4x² बि अॻु में ई पियो हुयो। हाणे हाणे तव्हां पुछंदो हूंदो कि 28x मां 4x² सां छो रखियो ऐं 3x 21 सां छो रखियो। इन जी बि वजह आहे। वजह कहिड़ी आहे कि जेको 3 आहे नेगेटिव जो ऐं नेगेटिव जा 21 आहिनि, ठीकु आहे, इन ॿिन्ही में पाण में कॉमन फैक्टर आहे, कॉमन जुज़ो आहे, छो जो 3 ॿिन्ही खे वंड करे थो। ऐं जेको 4 ऐं 28 आहे इन्हनि में बि कॉमन फैक्टर आहे, कॉमन जुज़ो आहे। इन करे 28 खे मां 4 सां रखियो ऐं 3 खे 21 सां रखियो, इन जे करे छो जो ॿिन्ही में कॉमन फैक्टर था अचनि। हाणे हिन ॿिन्ही जो असां ग्रुप ठाहियोसीं हिकिड़ो, जीअं 4x² जोड़ 28x, हिकिड़ो ई ग्रुप अलॻि सां ठाहे छॾियोसीं। हे ॿिन्ही जो अलॻि ग्रुप ठाहे छॾियोसीं। मिसाल हिन खे असां चऊं त हिन जोड़ में था अचनि, हे हिकिड़ो पूरो ग्रुप आहे न, हे पिंक सां हिन खे ज़ाहिर कयूं था त हे जोड़ अची वियो, कट जो 3x यानी नेगेटिव 3x नेगेटिव जा 21। इन जो ॾिसो कॉमन छा आहे हिन ॿिन्ही में, 3 ॿिन्ही खे वंड करे थो। हुन ॿिन्ही में कॉमन छा आहे, हुन ॿिन्ही खे 4 वंड करे थो, ॾिसो न 28 ऐं चइनि खे ॿिन्ही खे 4 वंड करे थो। हिन खां पोइ हाणे असां हिननि मां फैक्टर्स कढंदासीं, जुज़ा कढंदासीं, ज़रा कढी ॾिसो। हाणे हिन मां असां वटि जुज़ो निकिरे थो, ॾिसो हिन पूरे खे ॿिन्ही अंग जेके असां वटि टर्म्स आहिनि अंदरि ऑरेंज में जेके लिखियल आहिनि, इन्हनि में 4x असांजो हिकिड़ो कॉमन जुज़ो निकिरे थो, छो जो 4x² खे तव्हां वंड कराईंदो 4x सां त तव्हांखे ख़ाली x बचंदो।
वरी 28x खे जॾहिं तव्हां 4x सां वंड कराईंदव त तव्हां वटि 7 बचंदा। ठीकु आहे, त हे असांजो छा थी वियो 4x जोड़ x प्लस 7। ठीकु आहे, उन खां पोइ अचे थो नेगेटिव 3x नेगेटिव 21। इन खे ॿिन्ही खे 3 वंड करे थो, या असां चऊं नेगेटिव 3 वंड करे थो। उन खां पोइ असांखे बचियो x जोड़ 7। हाणे ॾिसो हिन ॿिन्ही में हिकु शइ कामन आहे, काफ़ी दिलचस्प आहे कि x जोड़ 7 जेको आहे x प्लस 7 आहे, इहो कामन निकिरे थो हिन पूरे मां। ठीकु आहे, इहो असांजो फैक्टर थी सघे थो। हाणे तव्हां पूरो पूरो पॉलिनॉमियल फैक्टर कढण सां तव्हां वाक़िफ़ न हूंदव, पर ईअं थींदो आहे। तव्हां इन खे ईअं सम्झो कि जेको x प्लस 7 आहे ख़ाली a हुजे त तव्हां a कामन कढंदा हो। ठीकु आहे, a जेको फैक्टर कढंदा हो एज़ अ फैक्टर, असां हिन पूरे पूरे खे असां फैक्टर कढी सघूं था, कामन कढी सघूं था। हाणे ॾिसो हे जेको नेगेटिव 3 आहे, इहे प्लस 3 ॿई नेगेटिव 3 थी वेंदा। ठीकु आहे, इन खे असां ख़तमु करे छॾियूं था। हिन प्लस खे असां ख़तमु करे था छॾियूं, जेको हे प्लस लिखियल हुयो, छो जो प्लस ऐं माइनस जा 3 माइनस जा 3 बचंदो। हाणे असां वटि बचियो छा आहे, ॾिसो x प्लस 7 ज़रब थियल आहे 4x सां, x प्लस 7 ज़रब थियल आहे कटे 3 सां। इन खे असां कामन था कढूं, फैक्टर था कयूं। ठीकु आहे, जुज़ो था कयूं, त इहो हिकिड़ो जुज़ो अलॻि थी वेंदो, x प्लस 7 अची वेंदो। ठीकु आहे, इहो हाणे छा थींदो, ज़रब थी वेंदो 4x कट 3 सां, 4x कट 3। हाणे तव्हां ॾिसंदव त असांखे जो मथे पॉलिनॉमियल मिलियल हो, क्वाड्रेटिक एक्सप्रेशन मिलियल हुई, इन जो असां जुज़ा कढी छॾिया आहिनि, इन जा असां फैक्टर कढी छॾिया आहिनि। हिकिड़ो असांखे x प्लस 7 मिलियो, ॿियो मिलियो 4x कट जा 3। हाणे इहो असां तरीक़ेकार करे आयासीं। अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। हाणे तव्हां इहो मिसाल जॾहिं हल कंदव, तव्हां थोरो प्रैक्टिस कंदव, त तव्हांखे इहो आसान लॻंदो। हाणे मिसाल तौर असां वटि हिकिड़ो पॉलिनॉमियल आहे 6x स्क्वायर, ठीकु आहे, जोड़ 7x जोड़ 1। ठीकु आहे, हाणे साॻियो ई तरीक़ेकार असां इस्तेमालु कंदासीं कि असांखे हिकिड़ो a ऐं b खपे, जेके ज़रब थिए 1 ज़रबिया 6 अचे, 1 ज़रबिया 6 6 जे बराबरि अचे, ऐं a जोड़ b असां वटि अचणु खपे, जेको विचों टर्म आहे 7 जे। हाणे प्लस जा 7 त प्लस जा 7। ठीकु आहे, हाणे हे तव्हांखे ॾिसंदो त काफ़ी सिधो सऊं आहे कि 1 ऐं 6 ई अंग आहिनि। ठीकु आहे, 1 ज़रबिया 6 6 थो मिले, ऐं 1 ऐं 6 खे मां जोड़ कंदुमि त असां वटि 7 मिलंदो। त असांखे ॿई अंग मिली विया। असां अंगनि खे नाला बि ॾिसंदो था, a खे हिकु ॾियूं, b खे ॿियो ॾियूं, पर असां सिर्फ़ु डायरेक्ट अंग लिखूं था। असांखे हिकु अंग मिलियो आहे 1, ॿियो अंग मिलियो आहे 6। हाणे असां जेको हे विचों टर्म, विचों हिसो, असां हिन खे विराईंदासीं ॿिनि में। हाणे विराईंदासीं इन तरीक़े सां कि जेके असांजे हे जेके अंग ईंदा, जेके टर्म्स ईंदा, इहे फैक्टर्स शेयर कनि, कामन फैक्टर हुजे ॿिन्ही में। हाणे 6x स्क्वायर जोड़ असां 6x हिन सां गॾु रखंदासीं, छो जो ॿिन्ही में कामन आहे। ठीकु आहे, 6x स्क्वायर जोड़ 6x में हिकिड़ो कामन आहे, हुन सां गॾु लिखंदासीं जोड़ जो x या 1 1x। ठीकु आहे, उन सां गॾु आख़िरी असां वटि 1 बचियो, उन सां गॾु जोड़ 1 लिखी छॾंदासीं। ठीकु आहे, छो 7x असां ॿ फैक्टर कढियासीं, 6x ऐं 1x में असां 7x खे विरायोसीं। हाणे ॾिसो, हाणे असां छा थींदो, हिकिड़ो ग्रुप असां हेठि ठाहे छॾियोसीं, 6x स्क्वायर जोड़ 6x। ठीकु आहे, इन में असां कामन छा थो निकिरे, 6x कामन थो निकिरे, छो ॿिन्ही खे वंड करे थो। वरी जॾहिं 6x सां तव्हां वंड कंदव त तव्हांखे अॻियां सिर्फ़ु ख़ाली x बचंदो, ऐं हिन सां जॾहिं 6x खे 6x सां वंड कंदव त जोड़ जो 1 बचंदो। ठीकु आहे, उन खां पोइ असां वटि ॿियो ग्रुप अचियो। हाणे जेको ॿियो ग्रुप आहे, इहो जोड़ कंदासीं। हाणे इन ॿिन्ही में कामन छा आहे, इन ॿिन्ही में कामन 1 ई आहे। ठीकु आहे, छो जो 1 ई पूरे ॿिन्ही अंगनि खे, टर्म्स खे वंड करे थो, त असांखे गॾु छा बचंदो, x जोड़ 1। ठीकु आहे, त तव्हांखे फैक्टर मिली आहे। छा फैक्टर मिलियो, x जोड़ 1, x जोड़ 1 ज़रब थियल आहे 6x सां, ऐं x जोड़ 1 ज़रब थियल आहे 1 सां। त इहो असांजो कामन फैक्टर आहे। ठीकु आहे, इहो असांजो कामन फैक्टर आहे, कामन जुज़ो आहे। त असां हिन खे x जोड़ 1 खे अलॻि लिखंदासीं। इहो छा सां ज़रब कंदा रहंदासीं, 6x जोड़ 1 सां, 6x जोड़ 1। असांखे हाणे ॿई फैक्टर मिली विया, ॿई जुज़ा मिली विया असांजे पॉलिनॉमियल। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त इहो सिस्टम तरीक़ेकार कमु करे छो थो। ठीकु आहे, हाणे असां हिकु जनरल पॉलिनॉमियल, जनरल एक्सप्रेशन खणूं था, अलजेब्री इज़हार खणूं था। असां उन जी जॻह ते, अंगनि जी जॻह ते असां वेरिएबल यानी ए लेटर लिखंदासीं। लिखूं था मिसाल ax जोड़ b, असां हितां लिखंदासीं ज़रूरु ॾींदासीं cx। हाणे a b असां अॻु में बि इस्तेमालु करे आया आहियूं, त a b असां इस्तेमालु नथा कयूं, असां ॿिए खे आख़िर इस्तेमालु कयूं था, लेटर इस्तेमालु कयूं था। ठीकु आहे, त जीअं मुंझो न तव्हां, असां मिसाल असां वटि हाणे लेटरनि fx जोड़ g ज़रब थियल हुजे असांजो hx जोड़ आई जी जॻह ते जे इस्तेमालु था कयूं। ठीकु आहे, सवलो थींदो थोरो। हाणे इन्हनि खे अगरि ज़रब करायूं त छा थींदो, हाणे ॾिसो, पहिरियों त तव्हां fx खे hx सां ज़रब कराईंदो त हिते अची वेंदो fh x स्क्वायर अचणु खपे, हिते ग़लती थी वई आहे मूंखां लिखण में। ठीकु आहे, fx खे जॾहिं जे सां ज़रब कराईंदो त fjx अची वेंदो। ठीकु आहे, उन खां पोइ g खे खणंदो त हे अची वेंदोghx। ठीकु आहे, पोइ आख़िर में अची वेंदो, जोड़ कंदासीं g जे। हाणे अगरि तव्हां
हे जेके विचां जेके टर्म्स आहिनि विचां जेके साइन ॿिन्ही खे जोड़ कयो पाण में त हे पहिरियों अची वेंदो एफ एच एक्स स्क्वायर अचणु खपे हिते ठीकु आहे एफ एच एक्स स्क्वायर जोड़ एफ जे ठीकु आहे हिन में एच एक्स कॉमन था वठी छॾियूं जी एच एक्स ज़रब करे छॾींदासीं ठीकु आहे जोड़ जी जे हाणे असांखे ॿ अंग खपनि पिया जंहिंजो जोड़ असांजे मिडल टर्म जे बराबरि अचे ऐं जंहिंजी ज़रब पहिरियों ई आख़िरी जे बराबरि अचणु खपे ठीकु आहे ईअं ई पिया कयूं न 6 ज़रबिया 1 6 पियो अची वञे ठीकु आहे 6 जोड़ 1 7 पियो अची वञे त हे मिडल टर्म बि मिली थो वञे आख़िरी टर्म बि मिली थो वञे हाणे इहे ॿई अंग तव्हांखे हिते मिली विया आहिनि एफ जे ऐं जी एच ठीकु आहे एफ जे ऐं जी एच हाणे मिसाल कयूं एफ जे खे असां ए था चई छॾियूं ऐं जी एच खे असां बी था चई छॾियूं एफ जे खे असां लिखी था छॾियूं इहो ए आहे ऐं जी एच असांजो छा आहे बी आहे त असांजो हे मथां मिडल टर्म असांखे मिली वियो न एफ जे जी एच ॿई मिली करे मिडल टर्म ठाहिनि था ठीकु आहे ऐं इन ॿिन्ही जी ज़रब छा थी वेंदी पहिरियों ई आख़िरी टर्म जे बराबरि थी वेंदी अगरि असां ए खे ज़रब कराईंदासीं बी सां छा थींदो एफ जे ज़रब जी एच एफ जे ज़रब कराईंदासीं जी एच ठीकु आहे हिनखे तव्हां रीअरेंज करे वराए करे लिखी सघो था एफ जी या एफ एच मिसाल एफ एच अॻ में लिखी छॾियां जोड़ जे जी या जी जे हाणे इहो एफ एच जी जे अचे छा जे बराबरि त इहो असल में आहे छा जे बराबरि असां कीअं लिखी सघूं था अलॻि अलॻि करे धार करे की एफ एच ठीकु आहे ज़रब थियल अचे जी जे सां ठीकु आहे हाणे इहो छा हुयो असांजो हिकिड़ो पहिरियों टर्म हुयो पहिरियों कोफिशिएंट हुयो ऐं आख़िरी कांस्टेंट हुयो ठीकु आहे त असांखे ॿ अंग खपनि पिया जंहिंजी जोड़ करे असांखे मिडल कोफिशिएंट मिली वञे ठीकु आहे ऐं जंहिंजी असां ज़रब करायूं त पहिरियों कोफिशिएंट ऐं आख़िरी कॉन्स्टेंट टर्म मिले इन करे इहो सिस्टम वर्क करे थो इन करे इहो सिस्टम कमु करे पियो ठीकु आहे की असांखे इहो ॿ अहिड़ा अंग खपनि पिया जंहिंजी जोड़ ऐं ज़रब करे असांखे मिडल टर्म ऐं लास्ट टर्म मिली वञे हाणे असां आख़िरी इख़्तिताम कंदासीं हिन वीडियो जो थोरी मुख़्तलिफ़ शइ सां हाणे जेको पाण कमु करण वारा आहियूं इन ते मां पूरे अलॻि सां हिकिड़ी वीडियो ठाहिण वारो हुयुसि पर पाण हे जेको हाणे टॉपिक करे आयासीं इन जो फर्दर या इन खे बि अॻिते वधाए करे इहो टॉपिक असां सम्झी सघूं था हाणे असां हिकु अलजेब्री इज़हार लिखंदासीं या हिकिड़ो पॉलिनोमियल लिखंदासीं ठीकु आहे हुनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं हाणे पॉलिनोमियल आहे मिसाल असां वटि नेगेटिव या माइनस जो एक्स क्यूब एक्स जी पावर 3 जोड़ 17x स्क्वायर कट 70x 70 सां बि असां x ॾेई था छॾियूं ठीकु आहे हाणे तव्हां चवंदो त असां एक्स क्यूब वारो या x जी पावर जेका 3 हूंदी आहे असां अहिड़ो सुवाल हल न करे आया आहियूं पर हाणे तव्हां ॾिसंदव की जेको हे हर हिकु टर्म आहे इहो x सां वंड थी सघे थो x सां वंड थी सघे थो त x खे कॉमन कढी सघूं था या x खे असां जुज़ो करे ॿाहिरि कढी सघूं था न या नेगेटिव x खे था कढी छॾियूं ठीकु आहे त नेगेटिव एक्स खे अगरि जॾहिं जुज़ो कढंदासीं त इन सां जॾहिं वंड कराईंदव एक्स क्यूब खे नेगेटिव खे तव्हां वटि एक्स स्क्वायर बचंदो वरी हितां जेका जॾहिं हिते जोड़ जो हुयो त नेगेटिव कॉमन कढी त नेगेटिव बचंदो नेगेटिव जो 17x बचंदो पर हे नेगेटिव नेगेटिव थी करे पॉज़िटिव थी वेंदो ठीकु आहे त हे थी वेंदो जोड़ जो 70 हाणे तव्हांजे साम्हूं अहिड़ी का शिकल अची वई आहे जंहिंसां तव्हां अॻ में ई वाक़िफ़ आहियो एक्स स्क्वायर ठीकु आहे कट 17x जोड़ 70 ठीकु आहे हाणे तव्हांखे ॿ अंग खपनि जेके जोड़ थी करे 17 ॾियनि ऐं जेके ज़रब थी करे 70 ॾियनि हाणे तकड़ में मुंहिंजे ज़हन में ॿ अंग अहिड़ा अचनि था ठीकु आहे जेके जोड़ थी करे नेगेटिव जा 17 ॾियनि ठीकु आहे त अंग कहिड़ा ईंदा नेगेटिव जा 10 ऐं नेगेटिव जो 7 ठीकु आहे इहे ॿई ज़रब थी करे प्लस जा 70 ॾेई छॾींदा ऐं इन खे जोड़ कंदासीं नेगेटिव जो 17 मिली वेंदो त हे जेको सिस्टम आहे हे थी वेंदो x कट 10 x कट 7 ठीकु आहे ऐं हे नेगेटिव जो x अॻ में पियो हुयो हे असां वटि अची वियो ठीकु आहे हाणे आम ख़्यालु इहो जनरल आइडिया आहे छा हिन जो इहो आहे की असांखे हिन पहिरियों फैक्टर कढणो आहे हिकिड़ो पोइ असांजी अहिड़ी शिकिल मिलंदी जंहिंसां असां वाक़िफ़ हुयासीं उनखे पोइ हल करिणो आहे हाणे असां हिते कमु कहिड़ो करे आयासीं ठीकु आहे असां हिन ते कमु करे आयासीं की अहिड़ो को पॉलिनोमियल अलजेब्री इज़हार मिले पोइ असांखे जंहिंमें असांजो लीडिंग कोफिशिएंट हिकु न हुयो पोइ असां छा पिया कयूं हुनजो मिडल टर्म खे विच खे ब्रेक करे उनखे हल पिया कयूं अॻिते हली तव्हां ॿियूं अहिड़ी तरीक़े खां टेक्निक सिखंदो जेके इन खां बि आसान हूंदियूं